Subscribe to our channel Sindh TV HD Drama and press the bell icon for the latest updates. धोबी असांजी मुराद पूरी थी ऐं मूंखे पेट थियो ऐं जेकॾहिं मूंखे ॿार ॼमे हा ऐं हिन जग जहान में घुमे हा त कहिड़ो हिन जे घरां पढ़णजे हा जो जुमे जांड्राई फायर करे ऐं मूंसां ज़ुल्म करे छॾियो। अरे अरे जुम्मन जांड्राई तूं पंहिंजे सफ़ाईअ में छा थो चवणु चाहीं? साईं सफ़ाई कहिड़ी कंदो? फायर खां पोइ असांजे घर में किन ॾींहं उहा सफ़ाई बि मूं कई, इन असांखे भंगी करे छॾियो आहे। सेठ साहिबु सफ़ाई पोइ पेश कंदुसि, पहिरियां मां तव्हांखे हिकिड़ी चङाई थो ॿुधायां। भाई सुगड़ खे ख़बर न आहे असां मुर्शिदनि जा पिटियल आहियूं, असांखे न्याणी जो ॿारु ॼमंदो ई न आहे, रुगो नर ई नर। अरे जुमन जांड्राई इहो तुंहिंजी जांड्राई मां गॾु छोड़े तोखे ॿधी छॾींदुसि। अरे सेठ धनु जे अॻियां मश्करी थो करे, हे सेठ धनुअ जी औताक़त